नासिनवा के अफ़सोसनाक ख़बर ईंदा आहियूं त घोटकी में कारह इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी कयो वियो आहे। टावरी प्लाट वेझो जाबदार इनायतुल्ला गोलियूं हणी अरबिलो मेहर खे क़त्ल ऐं पंहिंजी घरवारी ख़ालिदा खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची मारिजी वियल अरबिलो मेहर जो मड़ ऐं औरत खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ज़ख़्मी थियल औरत ख़ालिदा सुमरो जी हालत गणतीअ जोगी हुजण सबबि खेसि सखर इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिए पासे जाबदार नौजवान खे क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी करण बाद फरार थी वियो आहे। कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घोटकी में कारह इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी कयो वियो आहे। टावरी प्लाट वेझो जवाबदार इनायतुल्ला गोलियूं हणी अरबेलो मेहर खे क़त्ल ऐं पंहिंजी घरवारी ख़ालिदा खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इत्तला ते पुलिस पहुची मारिजी वियल अरबेलो मेहर जो मड़ ऐं औरत खे इस्पताल मुंतकिल कयो आहे। जॾहिं त ज़ख़्मी थियल औरत ख़ालिदा सुमरो जी हालत गणतीअ जोगी हुजण सबबि खेसि सखर इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिए पासे जाबदार नौजवान खे क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी करण बाद फरार थी वियो आहे। कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। घोटकी खां अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। घोटकी में कारह इल्ज़ाम हेठि हिकु ॼणो क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी कयो वियो आहे। टावरी प्लाट वेझो जवाबदार इनायतुल्ला गोलियूं हणी अरबेलो मेहर खे क़त्ल ऐं पंहिंजी घरवारी ख़ालिदा खे ज़ख़्मी करे छॾियो। इत्तला ते पुलिस पहुची मारिजी वियल अरबेलो मेहर जो मड़ ऐं औरत खे इस्पताल मुंतकिल करे छॾियो। जॾहिं त ज़ख़्मी थियल औरत ख़ालिदा सुमरो जी हालत गणतीअ जोगी हुजण सबबि खेसि सखर इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिए पासे जाबदार नौजवान खे क़त्ल ऐं औरत खे ज़ख़्मी करण बाद फरार थी वियो आहे। जॾहिं त कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि। घोटकी खां जब्बार मेहर लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, औरत खे ज़ख़्मी कयो आहे जॾहिं त हिकु ॼणो क़त्ल थियो आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो घोटकी वेझो टावरी प्लाट वटि इनायतुल्ला सुमरो पारां संदसि पिस्टल जा फायर करे अरबिल मेहर खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त संदसि घरवारी जेकी आहे ख़ालिदा सुमरो खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी औरत खे जेको आहे सो गणती जोगी हालत में सखर रेफर कयो आहे। जॾहिं त जेको आहे सो जवाबदार ॿिन्ही ॼणे हिकु ॼणे खे क़त्ल करण ऐं संदसि औरत खे ज़ख़्मी करण बाद जेको आहे फरार थी आहे। होॾां पुलिस जेको आहे सो मक़तूल जो जेको मड़ आहे उहो घोटकी ताक अस्पताल खणाए आई। जिन खां ज़रूरी कार्रवाई बाद लाश जेको आहे वारसनि हवाले कयो आहे। होॾां जेको आहे सो हिनमहिल ताईं गिरफ़्तारी नाहे अमल में अची सघी। जी ठीकु आहे जब्बार, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।